खबर तो शहर के पेनाज़रन दौलतपुर सफ़न में दौलतपुर सफ़न ऐं ڀरپاسي जे शहरन में यूरिया किलर ऐं भाण जी हथरादू खोट खिलाफ एहतजाज किया वियो है। गुलाम मुस्तफ़ा जुड़ेजो की रिपोर्ट मूजिब दौलतपुर सफ़न बचलपुर सरकारी खूह नवाब वली मोहम्मद ऐं ॿियनि शहरन में यूरिया किलर भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरे करण खिलाफ समें हारी मज़दूर ऐं शहरन जो AC ऑफिस काज़ी अहमद आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे असिस्टेंट कमिश्नर ऑफिस काज़ी अहमद आॾो धरणो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। धरणे बाद इंतजामिया पारां ऑफिस जो मेन गेट बंद किया वियो। उन मौके ते आबादगार सैद अनवर शाह, नूरदीन मान्योठो, जुल्फकार धारेजो, अब्दुल लतीफ़ रिंद, शाहनवाज़ चांडियो, शबीर चांडियो, अली नवाज़ उन्नड़, धनी बख्श कलोई, अली खान जोतोई, बाबू सरफराज राजपूत ऐं ॿियनि चयो त तालके काज़ी अहमद में किलर भाण जे वापारियुनि ऐं डीलरनि इंतजामिया सां मिली भगत करे हथरादू खोट पैदा करे छॾी आहे। उन्हनि चयो त वापारी वॾनि आबादगारनि खे किलर भाण ॾेई रहिया आहिनि, पर नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि खे किलर भाण जी खोट जो बहानो ॼणाए नथा ॾियनि। उन्हनि चयो त असिस्टेंट कमिश्नर असां सां ॻाल्हियूं करण ऐं मौक़िफ़ ॿुधण बदिरां ऑफिस जो मेन गेट बंदि कराए 2 खां 3 पुलिस मोबाइलूं घुरा बीहारे छॾियूं आहिनि। यूरिया भाण जी ॿोरी 1700 रुपयनि वारी 3000 रुपयनि में विकिरो कनि पिया। ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त एग्रीकल्चर डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद रमज़ान चना खे हटायो वञे ऐं किलर भाण जे वापारियुनि डीलरनि खिलाफ़ कार्रवाई करे भाण जी हथरादू खोट ख़त्म कई वञे।